मेड़ मां ख़बर ईंदड़ मेड़ भरिसां थिड़ी मोहब्बत में पुलिस अमन कराइण में मुकमिल नाकाम। ॾुआरियुनि जो पुलिस खे चैलेंज। हिकी रात में 2 चोरियूं। पुलिस ॾुआरियुनि अॻियां बेवस बणियल नामालूम चोरनि हिकी रात में 2 चोरियूं करे विया। जॾहिं त असद नोनारी जे करियाने जी दुकान जा ताला टोड़े हज़ारी रुपया रोक रक़म, करियाना जो सामान, बैटरी ऐं ॿियो सामान ॿुआरे विया। ॿिए तरफ़ साॻी रात ज़ख़्मी मल्ला जे कोल्ड कार्नर जी दुकान जा ताला टोड़े समूरो सामान खणी विया। पुलिस ॾुआरियुनि खिलाफ़ तहरीक न वरितो। शहरी वफ़द जी सूरत में थाणे ते पहुची वाक़े जी NC दाख़िल कराए वरिती। मुसलसल चोरियुनि जे वाक़िअनि बाद शहरनि में ता पकड़जी वियो। पुलिस पारां अमन बहाल कराइण में नाकाम थियण ऐं ॾुआरियुनि अॻियां बेवस हुजण सबबि शहरनि दुकानदारनि पारां पुलिस खिलाफ़ भरपूर एहतिजाज करण जो चिता ॾेई छॾियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।